अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी जे प्रोग्राम तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आहियां कासिम राजभर। नाज़रीन, डिघे अरसे खां वठी सिंध जे हिंदुनि खे इहा शिकायत रही आहे त सिंध जो हिंदू सभ खां वधीक गैर महफ़ूज़ आहे, हुननि जूं मिल्कियतूं महफ़ूज़ न आहिनि। मिल्कियत अहिड़ी शइ आहे जेका अॼु आहे सुभाणे न हूंदी ऐं ॿिए ॾींहुं करे सघे थी, पर संदनि नियाणियूं ऐं ॿियो जेको औलाद आहे उहो महफ़ूज़ न आहे, नंढा ॿार महफ़ूज़ न आहिनि ऐं हू समाजी तौर ते जंहिं अणबराबरीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि उन्हनि जी हिकिड़ी तमामु वॾी शिकायत आहे, हिकिड़ो डिघो दास्तान आहे। हुन वटि मुख़्तलिफ़ अॻुवाण जेके पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ में बि आहिनि, अक़लियती अॻुवाण पाकिस्तान पीपल्स पार्टी में बि आहिनि, या हींअर जेका इक़्तिदार वारी धुर यानी तहरीक इंसाफ़ आहे उन खे बि आहिनि, पर लॻभॻि शिकायतूं सभिनी जूं हिकु जहिड़ियूं आहिनि त सिंध में मजमूई तौर ते, पाकिस्तान में ख़ासि तौर ते हूंदो, पर सिंध में मजमूई तौर ते हुननि खे अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। इन ई हवाले सां अॼु असां वटि हिकिड़ी शख़्सियत आहे, डॉक्टर जयपाल छाबड़िया साहिबु। डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी, पाण पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻुवाण आहिनि। डॉक्टर साहिबु, हाणे तव्हां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में आहियो, पर जॾहिं पीपल्स पार्टी जो बि जेकॾहिं को अक़लियती अॻुवाण आहे, मुस्लिम लीग नवाज़ जो आहे, या जेकॾहिं ॿी का जमायत आहे उनजो, त उनजी लॻभॻि शिकायत साॻी क़िस्म जी आहे। ऐवाननि में समूरनि माण्हुनि जी नुमाइंदगी मौजूदु आहिनि। हुकूमत में पंहिंजे मक़सद ऐं मर्ज़ी आर जेका उहिदा वठणु चाहिनि, मराहतूं वठणु चाहिनि, मिली वञनि थियूं, पर आम माण्हूअ जे तहफ़ुज़, हुननि जे नियाणियुनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां ऐं ख़ासि तौर कानून साज़ी जे हवाले सां जेके बि अक़लियती चूंडियल मेंबर आहिनि उहे कहिड़ो किरदारु अदा पिया कनि? अदा हुन में छा थो थिए त मसइलो पाकिस्तान में जेको असांजो इलेक्शन सिस्टम आहे उहो बहितर न आहे। उहो बहितर ईअं न आहे त शुरू में बि तव्हां ॾिसंदो त ज़ियाल के ज़माने में हुननि हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ॾिनो त MNA पूरो पाकिस्तान पियो लड़े ऐं MP पूरो सूबो पियो लड़े। त उन में मोस्टली छा थो थिए त जेको पॉलिटिकल वर्कर आहे, जंहिं माज़ी में सियासत कई आहे, जंहिंखे लिखणु थो अचे, अदब थो अचे, त उहो उते पहुची कोन थो सघे। पोइ उहे माण्हू जेको चांवरनि जो वापारी आहे, को चांहि जो वापारी आहे, को कणिक जो वापारी आहे, हाणे हुनजी त उहा पॉलिटिकल तरबियत ई कोन्हे न, हू त आहे बिज़नेस मैन, हाउ टू अर्न। त पोइ उन ज़माने में बि इहो हिकिड़ी ख़राबी रही। वरी उन खां पोइ जेको जॉइंट इलेक्टोरेट में कयो वियो, हाणे बि उहा आहे रिज़र्व सिस्टम। हाणे रिज़र्व सिस्टम में बि छा थो थिए त हिकिड़ी पार्टी मां तव्हां हिकिड़ी सिलेक्ट कनि थियूं, ऐं अॼु ॾींहं ताईं का बि पार्टी अहिड़ी दावा नथी करे सघे त हुन मेरिट ते को सीटूं ॾिनियूं आहिनि। पोइ छा थो थिए त जेको उन में अचनि था, पोइ उहे थोरो घणो त लाज़मी आहे हिकिड़ो इज़हार करनि था, पर जेसि ताईं दुनिया में इहो उसूल आहे त तव्हांजो को कोर्ट में केस आहे, उहो तव्हांजो वकील होशियारु कोन्हे, उहो दलाइल ई न ॾींदो, त उहो कीअं थो केस लड़ी सघिजे। मां हाणे तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियां त जेको असांजो रीना रवीना जो हिकिड़ो केस थियो इस्लामाबाद में, उन ते कमीशन बि ठही, IA रहमान जहिड़ो माण्हू, मेहदी हसन जहिड़ो माण्हू, ॿिया बि उन में शिरीन मज़ारी हुई। मूं ॼाणी वाणी उनखे फ़ोन कई छिड़जी करे, मूं उन्हनि खे चयो त हिन जी जेका एज मुक़ररु कई पई वञे या कई वई असेसमेंट कई पई वञे रीना रवीना जी, उहा बोनोसिफिकेशन तव्हां ॿुधी हूंदी त हॾियुनि जो एक्सरे कराए करे उन मां कबो जेको असां वटि थिए थो। पोइ मूं उन्हनि खे चयो त तव्हां इहो कोर्ट में डिमांड कयो त इन जी बोनोसिफिकेशन जी जेका असांखे रिपोर्ट आहे उहा आगा खान में कराए ॾियो। त छा आहे त उहो अहिड़ो इदारो रेपूटेड आहे जेको ग़लति रिपोर्ट न कंदो। उन जे बजाए तव्हां पिम्स में जिना ते रिलाए नथो करे सघिजे, पर हुननि इहो न कयो। हिकिड़ो ॿी ग़लती उन्हनि छा कई त इहो बि उन्हनि खे मूं चयो त जेका इस्लाम में आहे त जेका ॿी शादी करे थो त पहिरीं ज़ाल जी उनखे इजाज़त खपे, त तव्हां इहा उते डिमांड कयो त इहे छोकिरा एफिडेविट ॾियनि त पहिरीं ज़ालुनि खां असां इजाज़त वरिती आहे, उहो बि हुननि न कराए सघिया। त इन जे करे त असांजा सुठा नुमाइंदा जेके अहिड़ा नथा वञनि, मां इहो नथो चवां त हू नालाइक आहिनि या समझदार अॻु में ॻाल्हि कई त भई डॉक्टर मेहदी हसन जहिड़ो माण्हू या IA रहमान जो माण्हू बि इन मामले में जेका घुर्बल माना जेका हिंदू भाइरनि जी जेका डिमांड आहे उन्हनि मुताबिक़ इंसाफ़ न करे सघिया। पर जॾहिं रिंकिल कुमारी वारो केस वियो जस्टिस चौधरी इफ्तिखार मोहम्मद वटि, त हुन बि इहो ई फ़ैसिलो ॾिनो जेको तव्हांजे आॾो आहे। नंबर 1
हाणे कोर्टुनि ते एतमाद जी पोज़ीशन रिंकल कुमारी वारे केस में समूरनि हिंदू अॻुवाण हुन ते तनक़ीद कई ऐं ॿ अहिड़ा माण्हू जेके पाकिस्तान में जेकॾहिं पंहिंजी साख वारा जेकॾहिं 4-5 माण्हू हुजनि उन्हनि में डॉक्टर महदी हसन ऐं आई रहमान जहिड़ा माण्हू बि आहिनि, पोइ तव्हां अञा शिकायत कहिड़ी करे सघो था? भई अदालत बि न हुजे त पोइ अञा कहिड़ो फोरम हुजे जिते तव्हां इहे माण्हू? मां हिन जी इहा ज़िक्र कई त टेक्निकल ग़लतियूं मां बि करे सघां, ठीकु आहे, ॿियो बि करे सघे थो, पर जेको सुठो वकील आहे त उहो एक्सपर्ट थिए थो त हिन केस खे असीं कीअं बि विन कयूं, इन जूं वीक पॉइंट्स कहिड़ियूं आहिनि। वकील त जेको मुंहिंजी पार्टी जो आहे, जेको रीना रवीना, हाणे छा थो थिए, असां वटि हिंदुनि वटि पढ़ियल ॻाल्हाइण त आहियूं सभई, एजुकेशन बि आहे, पर असां वटि अॼु ॾींहं ताईं जीअं आगा खाननि वटि हिकिड़ो सिस्टम आहे उहो हिंदुनि वटि न आहे। हिकु त 99% जेको असांजूं छोकिरियूं कन्वर्ट थियनि थियूं उहो ग़रीबनि जूं आहिनि। हाणे उन्हनि खे छा आहे, न स्टेट वकील थी ॾे, मिनाटी डिपार्टमेंट जंहिं वटि किरोड़े रुपया आहिनि, तव्हां ॾिसो था छड़ो मंदरनि ते मसणनि ते, जंहिंमें असीं मसणनि में का बिल्डिंग बि न ठाहींदा आहियूं, त इहो मिनाटी डिपार्टमेंट उन्हनि खे सुठो वकील थो ॾेई सघे, लायर, उहो बि नथो ॾे। कम्यूनिटी वटि अहिड़ा इदारा न आहिनि, हिंदू काउंसिल भले केतिरो, पर केॾो पंचायती सिस्टम त तमामु सगारो सिस्टम आहे। असां वटि त हाणे जेको पंचायती सिस्टम आहे शहरनि में उहो तबाही जो शिकार आहे। त हिकिड़ो माज़ी में जेको मुखी हुयो उहो गुज़ारे, वरी उनजो पुटु मुखी आहे, माना कोई इलेक्टेड सिस्टम सवाइ 2-3 शहरनि जे बाक़ी न आहे। ऐं ॿियो इहो थींदो आहे त तव्हां बि पाण हिकिड़े इदारनि में कमु था कयो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुजे जेको नयूं शयूं डेवलप करे। इहे सभु माण्हू न कंदा आहिनि। तव्हां ॾिसो सिंधु यूनिवर्सिटी सालनि खां पई हले, पर मां चवां थो त उहो वाइस चांसलर कमु जो आहे जेको अचे त उहो 5 साल अहिड़ो रिकॉर्ड ॾेखारे जेको माज़ी में न थियो हुजे। पर न त मोस्टली असां वटि इदारा जेतिरा बि हलनि था उहे एज़ इट इज़ हलाया वेंदा आहिनि। जीअं पाकिस्तान आहे, असीं चेंज छो न थी सघिया आहियूं? त साॻियूं हालतूं असांजी पंचायतुनि में, त उहे पुराणा वेठा आहिनि, मुंहिंजो पीउ मरी वियो, उहो अची वेही रहियो। हाणे छा आहे त जेसिताईं हिते बि इलेक्शन सिस्टम थियणु खपे त नओं माण्हू जंहिंजो इंट्रस्ट आहे उहो शयुनि खे तब्दील कंदो न। जंहिं वटि 20 आहे त आउं ई वठां। ॿियो असां वटि रिज़र्व सिस्टम में बि इहो थिए पियो त रिज़र्व सिस्टम में जेको बि अचे थो उहो सिर्फ़ु पार्टी खे पंहिंजो ख़ुशि कंदो न, छो जो हुन सीट पार्टी ॾिनी। अच्छा डॉक्टर साहब, हाणे पंहिंजे बहस जो मुख्य मौज़ू आहे न्याणियुनि जो। असां हाणे ही फोर्स कन्वर्जन जेके तव्हां नालो ॾियो था, पर अदालतुनि में जॾहिं छोकिरियूं वञनि थियूं, अदालतुनि ते पाण तनक़ीद बिल्कुलु करे सघूं था, पर हिन महिल ताईं जेका पोज़ीशन आई आहे त भई छोकिरी जॾहिं पंहिंजी मर्ज़ीअ सां बयानु ॾिए थी, असां वटि को बि अहिड़ो, छो जो अदालती जेको सिस्टम आहे उहो हले थो आइन तहत, उन लाइ हिकिड़ो तरीक़ेकार कानून ठहियलु आहे जंहिं ते रस्तो करे थो। उन मुताबिक़ जेको बि तय थियल कानून आहे उन मुताबिक़ छोकिरी खे अचिणो आहे, उहा बयानु ॾिए थी, अदालत फ़ैसिलो इहो ॾींदी जेको पंहिंजे आॾो अचे थो। त इन में सिस्टम में ख़राबी तव्हांखे किथे नज़र पई अचे? हाणे हिन में 2-3 ख़राबियूं आहिनि। नंबर 1 ख़राबी आहे त स्टेट असांखे इहो आहे त जेको चाइल्ड मैरिज लाइ उनजी प्रोटेक्शन ॾे ऐं उनजी जेको ख़िलाफ़ वर्ज़ी करे उनखे स्टेट पनिशमेंट ॾियारे। सही आहे, उन में नथी करे। कई अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। अंजलि खे खणी विया, अंजलि अंडर 18 हुई त उनखे दारुल अमान मोकिलियो, पर छोकिरे खे पनिशमेंट न आई, त हुन जेको वायोलेशन कई। नंबर 1 त स्टेट असांखे डायरेक्ट प्रोटेक्शन ॾे, त 18 ईयर जे लॉ जी प्रोटेक्शन ॾे, इम्प्लीमेंट कराए। सही आहे। 18 सालनि जी का बि छोकिरी, हिंदू आहे, मुस्लमान आहे, रंग कहिड़ो अथसि, नस्ल कहिड़ो अथसि, उहो। ऐं ॿियो असां पाण चऊं था त जेके असांजा पार्लियामेंटेरियन आहिनि या गवर्नमेंट बि हेल्प करे, असांजी इमरान ख़ान खे बि मां अपील थो कयां, मां PTI सां आहियां, त हिकिड़ो लॉ हुजे, उनजो जेको वे आहे, जेको तरीक़ेकार हिन वक़्तु मौजूदु आहे उहो ग़लति आहे। मज़हब जी तब्दीलीअ वारो त छोकिरी खे तव्हां ग़ाइबु कयो, हफ़्तो 2 हफ़्ता उन सां सेक्स बि कयो, पोइ अची उन खां तव्हां सर्टिफिकेट ठाहे ज़ाहिर कयो। क़ानूनी तरीक़ो इहो हुजणु खपे त 18 सालनि जी छोकिरी आहे, हुन वटि बर्थ सर्टिफिकेट मौजूदु हुजे, हू पहिरें ॾींहं ते मैजिस्ट्रेट वटि वञे, हुते पंहिंजो बयानु रिकॉर्ड कराए हली वञे। असां कॾहिं बि उन ते एतिराज़ न कंदासीं। इहो सॼी दुनिया में थींदो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। हाणे हे जेको तरीक़ो आहे, या जेको मियां मिठू उते कयो त रीना रवीना खे जुलूस जी शिकिल में, त उते जेका आबादी हिंदुनि जी रहे थी, या जेका सोशल मीडिया जे या वीडियो वञनि थियूं, उन ते असांजे ॿारनि ते छा असरु पवंदो, त इहो बंदि करायो वञे। 18 ईयर जी का बि छोकिरी आहे, पंहिंजो डायरेक्ट वञी स्टेटमेंट सोशल हुनखे मैजिस्ट्रेट। अच्छा, जेका अंडर 18
अॼु ॾींहं ताईं कंहिं छोकिरे खे पनिशमेंट छो नथी अचे जॾहिं त इहो लॉ में लिखियलु आहे त 18 ईयर। अच्छा, ॿियो पाकिस्तान में छा आहे त पुलिस हेल्प नथी करे। अच्छा, कीअं नथी करे? हिकिड़ो त हिते पाकिस्तान में उहो न ते केस लॻाए थो वञे किडनैपिंग जो, त पोइ छोकिरी जॾहिं चवे थी त मूंखे हुन किडनैप न कयो आहे त हू छुटी थो वञे। पर पाकिस्तान में इहो लॉ में आहे 16 सालनि जी छोकिरी खां घटि विथ कंसेंट बि हू सेक्स नथो करे सघे, त हू हुन सां जेको रेप थो करे उन जी पनिशमेंट अॼु ॾींहं ताईं कंहिंखे न आई आहे। न पुलिस उहो के उन में लॻाए थी, न स्टेट असांखे उन में सपोर्ट थी करे। त असां चाहियूं था त क़ानूनी तरीक़ा अहिड़ा ठाहिया वञनि त बाक़ी त इहो सॼी दुनिया में आज़ादी हूंदी आहे। ॿियो इहो आहे, शेख अब्दुल मजीद बि मुस्लमान थियो, मौलाना उबैदुल्ला बि थियो, पर उन्हनि त इस्लाम जो कमु कयो न। अॼु ॾींहं ताईं का हिकिड़ी छोकिरी इहो त असांखे साबित करे ॾेखारनि त हू 5 वक़्त जी निमाज़ बि हुनखे पढ़णु अचे थी त असीं सम्झूं त हू वाक़ई इस्लाम का। पर हीउ हिकिड़ो सोशल इशू बणायो। अच्छा डॉक्टर साहिबु, हिकिड़ी शइ पाण खे सम्झणु घुरिजे त जेकॾहिं हिकु हिंदू न्याणी मर्ज़ीअ सां थी वञे या अगवा थी थिए ऐं शादी थी करे, पर उन जॻह ते 10 मुस्लमान वञनि थियूं, हुन जो त जेको हशर थिए थो उहो वञी थियो चौकारीअ वारे हिसाब में। हिकिड़ो असां था चऊं त इहो हिकिड़ो समाजी मसइलो आहे, इनखे पाण मज़हब जे बुनियाद जे बजाए असां समाजी नुक़्ते नज़र सां छो न ॾिसूं? न न, इहो बिल्कुलु मां तव्हां सां 100% एडमिट आहे। मां पाण इन ते लिखी चुको आहियां त इट इज़ अ सोशल इशू। पर मज़हबी किथे थो थिए? मज़हबी सिर्फ़ु हुन में इहो पहलू थो अचे त जॾहिं हिकिड़े मुस्लमान खे इहो मज़हबी तौरु सेखारियो थो वञे त तव्हां ॿिए मज़हब वारे खे दावत ॾियो था या उनखे मज़हब कन्वर्ट था, तव्हांखे सवाबु थो मिले, त इहो हिते मज़हबी इशू थो थिए। बाक़ी त इहो सोशल इशू आहे त जेके छोकिरियूं कन्वर्ट थियनि उन्हनि जी इमेच्योरेज आहे। हाणे असां छा था डिमांड कयूं? असां इहो डिमांड कंदा आहियूं त रियासत हिन मुल्क जी 18 सालनि जे नंढे ॿार खे जॾहिं मैट्रिक वारो वोट ॾेई सघे थो, उनखे रियासत छो नथी राइट ॾे? नंबर 1, मुंहिंजो पुटु जेको 15 सालनि जो आहे उनखे कार ड्राइविंग करणु अचे थी, पर स्टेट उनखे लाइसेंस छो नथी ॾे? नथी ॾे, सिम वठणु नथी ॾे। ऐं जॾहिं वोट जो राइट इलेक्शन में न, त असीं इहो था चाहियूं त जेको सॼी दुनिया में इहा आहे त मेच्योर एज 18 आहे, त असांखे त इहो स्टेट फ़ैसिलो करे त जेको कंहिंखे कन्वर्ट थियणो आहे त 18 जो थी करे उहो भले क़बूल करे, असां हुन ते एतिराज़ न कंदासीं। अच्छा डॉक्टर साहिबु, भला जेके सोशल प्रॉब्लम आहिनि हिंदुनि जा, जेके मुस्लमाननि जा बि साॻा आहिनि, सिंधी समाज में घणो को फ़र्क़ु कोन्हे को, सवाइ इहो हिकिड़ो दीन जी भिती आहे, बाक़ी लॻभॻि प्रॉब्लम साॻा ई आहिनि। भला असां तव्हांजी पंचायतुनि में या जेके हींअर त पंचायतुनि खां मामिलो अॻिते वधी वियो आहे, माण्हू सोशली एतिरो अवेयर आहे जो पंहिंजे पढ़िया लिखिया माण्हू पंहिंजी सोसाइटी में वेहनि था, त हीउ जेको साॻे नुख में या साॻे ख़ानदान में शादी न करण वारो जेको हिकिड़ी आहे, उहो बि नियाणियुनि जे शादीअ जे मामले में का रुकावट विझे थो, पोइ हुनखे को विथी नथी मिले, पोइ हुनखे जंहिं पासे न विथी मिले थी उन पासे हली थी वञे। तव्हां ॾिठो हूंदो त 4, 5, 8 अहिड़ा वाक़िया बि ख़ासि तौर ते लाड़ में थिया, जेके हिंदू छोकिरी ऐं हिंदू छोकिरे पाण में भॼी वञी शादी कई ऐं उहो वञी कोर्ट पहुता। भला इहो मसइलो आहे, इनखे कहिड़े नमूने सां ॾिसिजे? न, उहो त ॾिसो न, स्लोली हिकिड़ो ख़तमु थिए पियो ऐं ख़तमु थियो। कंहिं ज़माने में असां वटि माना मोहल्ले वारे सां बि शादी न कंदा हुया, ठीकु आहे, ऐं पंहिंजी हुन में, पर इहे अहिड़ा एग्ज़ाम्पल हिते मौजूदु आहिनि। ऐं कराची में ई फैमिलियूं रहनि थियूं जिन पंहिंजी कास्ट में शादियूं कयूं आहिनि, ठीकु आहे, उन ते को पनिशमेंट न आहे, पंचायत जो को रिएक्शन न आहे, न असांजे मतिलबु को कानूनी मज़हबी मज़हब में बि न लिखियलु आहे। पर इहो हिकिड़ो अख़लाक़ी तौरु बाक़ी मेडिकल में इनखे प्रूव कयो वेंदो आहे त क्रॉस पॉलिनेशन जेका आहे उहा वधीक डिज़ीज़िस शिफ्ट नथियूं थियनि, इहो त माना आहे। पर इन जी का पाबंदी, ऐं मां नथो सम्झां इन जो कारण इहो आहे। मां जेको सम्झां थो उन जो कारण इहो आहे त मां कॾहिं न ॿुधायो आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां त मां जॾहिं डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन में हुयुमि त असांजी हिकिड़ी पार्टी जी छोकिरी मूंखे अची ऑफर कयो मुस्लमान, त मां तोसां शादी करणु थी चाहियां। मां सरप्राइज़ थी वियुमि त मूं हुनखे रिफ्यूज़ कयो, त मां त मां हिते नथो पॉसिबल थी सघे, त हू चए त पाण हिंदुस्तान हलिया, मां हिंदुस्तान नथो वञणु चाहियां। पर इहो त असां सम्झूं था त हिन सोसाइटी में, छाकाणि त अहिड़ी सोसाइटी में रहूं था, न त अहिड़ा त वाक़िया
हिंदू छोकिरनि सां बि उहो छोकिरो पर छा आहे त असांजी सोसाइटी सत्यापाल वारो किसो त पाण वटि आहे, पर असां वटि सोसाइटी हिनखे कोन थी बर्दाश्त करे सघे। असां थोरो मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदो आहियां, छा कोई मुस्लमान यूके में या इंडिया में का छोकिरी 12-14 सालनि जी को हिंदू भॼाए वञे या को क्रिश्चियन भॼाए वञे, छा हू हुनजो मेंटली एक्सेप्ट कंदो? न कंदो। त हू छा आहे त मेच्योर न आहे। त असीं चाहियूं था त जेको मेच्योर हुजे ऐं हिकिड़ो लॉ बणाए वञे, जेको फ़ैसिला करे सघे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि, उन ते कंहिंखे बि एतिराज़ु कोन थींदो। ॿियो ही वेही ख़तमु कराए वञे त किडनैप करे खणी वञो। आख़िरी सवाल त हिन मसइले जो हल, या जेकॾहिं तव्हां तजवीज़ सिंध गवर्नमेंट खे ॾियणु चाहियो, हाणे ॾिसो त कानून साज़ी न को सिंध में त कानून ठही वियो आहे, उन ते अमल न पियो थिए। मर्कज़ में तव्हांजी सरकार आहे, उहा उन में अंदरूनी इख़्तिलाफ़ आहे, मज़हबी जमायतुनि जो प्रेशर पंहिंजी जॻह ते, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जो स्टैंड त तव्हांजो ॾाढो आहे, पर तव्हांजी पार्टी अंदरि हिकिड़ो इख़्तिलाफ़ ॿियो मज़हबी धुरियुनि जो हुननि ते प्रेशर आहे, त इन करे सेनेट ऐं क़ौमी असेंबली में इहो बिल पास न पियो थी सघे। तव्हां कहिड़ी तजवीज़ ॾींदा? मां इहा तजवीज़ ॾींदुमि त जेके बि पार्टियूं आहिनि उहे जॾहिं ॿाहिरि वेहनि थियूं, उहो बिलावल भुट्टो हुजे, नवाज़ शरीफ़ हुजे या असांजो लीडर इमरान ख़ान हुजे, इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि। कई स्पीचिस में चई चुका आहिनि त अक़लियतुनि खे बि उहे हक़ हुजणु खपनि जेके असांखे आहिनि। ठीकु आहे, पर 18 सालनि वारो त अक़लियत जी अक्सरियत जो त इशू आहे ई कोन न, पर जनरली उहो चई चुका आहिनि। पर कॉन्स्टिट्यूशन में बराबरी कोन्हे, चई त चुका आहिनि। जीअं बिलावल भुट्टो चए थो मां वज़ीर एज़म क्रिश्चियन खे ॾिसणु थो चाहियां, पर पॉसिबल कीअं आहे? जॾहिं आइन में जॾहिं 73 में लॻायो, वरी 18 में पीपल्स पार्टी ठाही, हुन में त इहो बि लिखियो वियो त चीफ जस्टिस बि न थिए, चीफ इलेक्शन कमिशनर बि न थिए, त भई थींदो कीअं? त असल में जीअं इमरान ख़ान हिकिड़ो रखियो त हिकिड़े अहमदी खे एडवाइज़र रखियो, पर इन ते बिलावल भुट्टो नवाज़ शरीफ़ खे बीह रहणु खपे हा, मदद करणु खपे हा, त इट इज़ गुड डिसीजन। पर उहो न हुजण जे करे इमरान ख़ान खे बि उहो फ़ैसिलो वापसि थियणो पियो। त असां चाहियूं था त इहे सभई पार्टियूं जेसि ताईं हेल्प न कंदियूं, जीअं रमेश लाल इहो बिल पेश कयो आहे, त उन में भले PTI में विराद, पर जेका हू पाण खे लिबरल था सम्झनि, बिलावल भुट्टो आहे, नवाज़ शरीफ़ आहे, उन्हनि खे बि त अॻिते अचणु खपे त बाबा जेको राइट इज़ राइट, रॉन्ग इज़ रॉन्ग। त मां सम्झां थो असांजा जेके उन में शीरीन रहमान स्टैंड वरितो, असां हुनखे एप्रिशिएट था कयूं। असां वटि बि शीरीन मज़ारी तमामु सुठो स्टैंड वरितो, फवाद चौधरी स्टैंड वरितो। त मां सम्झां थो त इहा वक़्त जी ज़रूरत आहे, न त पाकिस्तान जी सॼी दुनिया में जेका बदनामी थिए थी आइन जे करे बि थिए थी। मां त इन ते मिसाल ॾींदो आहियां त कंहिं बि कंपनी में हिकिड़े जा 95% शेयर हुजनि, हिकिड़े जा 5%, त चेयरमैन त हमेशह 95 जो थींदो न। असां जॾहिं हिन मुल्क में 5% आहियूं त असां सदर थींदासूं कीअं? थी नथा सघूं। त आइन में लिखण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अगरि हीअ चवनि था हीअ इस्लामी मुल्क आहे, त मूंखे PTI, पीपल्स पार्टी, PMLN पंहिंजे आइन में मूंखे लिखी ॾेखारे सघनि त बाबा असांजी पार्टी जो सदर गैर मुस्लिम न थींदो। अगरि हू चवनि था इस्लामी, इहो बि लिखनि, नथा लिखी सघनि ऐं न लिखनि पिया, त पोइ आइन में बि मां सम्झां थो न लिखण जी ज़रूरत आहे। पर मां चवां थो त उहो बि ख़तमु कयो वञे, ऐं असां थी बि न सघंदासूं जेसि ताईं पार्टी मज़बूत असांखे हेल्प न कंदी। पर मां इहा तजवीज़ ॾींदुमि सभिनी पार्टियुनि खे ऐं पंहिंजी असांजी PTI जी लीडरशिप खे, त जेको रमेश लाल बिल पेश कयो आहे उहो उनखे सपोर्ट कयो वञे, ऐं असीं चवणु सिखूं त वाट इज़ राइट, वाट इज़ रॉन्ग। ऐं हिन मुल्क में हिकिड़ो लॉ खे जेके इम्प्लीमेंटेशन चाइल्ड मैरिज लॉ खे कराई वञे, ऐं मर्कज़ में बि 16 जे बजाए 18 साल लिखियो वञे, ऐं इहो लॉ पियो त जंहिंखे बि कन्वर्ट थियणो आहे सिधो वञी मैजिस्ट्रेट वटि बयानु ॾे, न त इनखे पनिशमेंट एक्ट बणाए वञे जेको उनखे किडनैप करे खणी वञे, कंहिं मदरसे में रहे 5 ॾींहं हफ़्तो। त कंहिं बि ॿार खे को बि दुनिया जी सिविलाइज़ सोसाइटी इहे क़बूल नथी करे सघे त हुनजी औलाद खे को किडनैप करे वञे ऐं 5 ॾींहं या अॼु बि ॾिसो विद्या महेश्वरी खे 40 ॾींहं थी विया आहिनि, कराची 40 डेज़। सिंध गवर्नमेंट जी अहिड़ी नालाइकी जो तव्हां प्रोड्यूस थो कयो न, त आहे किथे? ज़मीन त न खाई वई। त असीं इहो था चाहियूं त असांखे जेके लीगल राइट्स आहिनि उहे ॾिना वञनि। बाक़ी हिकिड़ो तव्हां लॉ ठाहियो त जेको बि तव्हां कन्वर्ट थियणु चाहे त असां कीअं उनखे लीगल राइट्स खे नथा रोके सघूं, पर असीं इनखे सोशल इशू था सम्झूं। मां ईअं थो सम्झां त जीअं दुनिया में पाण वटि सिगरेट कीअं वधंदो आहे, हिकिड़ो दोस्त ॿियनि खे फ्री में पीआरींदो आहे, त हीअ जेको सोसाइटी में ॿिया माण्हू ॾिसनि पिया उनखे केॾी पब्लिसिटी थी मिले, हिकिड़े छोकिरे खे प्रोटेक्शन मिले थो, त हिकिड़ो ॿियो छोकिरो बि हिनजी इंस्पायर थिए थो।
त हिकिड़ी छोकिरी खे भॼाइण को ॾियो। ऐं ॿियो जेके इमेच्योर छोकिरियूं आहिनि, मूंखे त इहा बि ख़बर न आहे स्टेट इन ते कराए त 10 सालनि खां 20 सालनि खां पोइ उन्हनि जी कंडीशन किथे आहे। तव्हां ॾिठो त कुंडली में गोवर्धन दास हिंदू हिकिड़ो दिल्ली रहना मज़हब तब्दील कई, मज़हब त हुनखे हिंदू हूंदे शादी कराई, पर साल खां पोइ डाइवोर्स थी वई। त पर असां चाहियूं था त स्टेट कानूनी मदद करे, ऐं जेको बि पोइ कन्वर्ट थियण थो चाहे त उन ते असांखे एतिराज़ु न हूंदो। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। क़ासिम राजपर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।